कराची सूबाई वज़ीर शहला रज़ा के सहकार से सरीना विलेज में पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान मोहम्मद हनीफ सूमरो वटि एक रोज़ा फ्री मेडिकल कैंप लगाई वई, जैमें मरीज़न के मुफ़्त चेकअप से गॾु मुफ़्त दवा और अल्ट्रासाउंड भी फ्री में कयो वियो। कैंप में सीनियर डॉक्टरनि शिरकत कई, जैमें डॉक्टर रज़त ख्वाजा, डॉक्टर अहमद अली, डॉक्टर सरिया और बेन शिरकत कई। कैंप में मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा मरीज़ ॾिठा विया। कैंप में तक़रीबन 300 मरीज़न के तपासियो वियो और उन्हनि खे फ्री दवाऊं ॾिनियूं वयूं। डॉक्टरनि जी टीम ओलह प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त हिन कैंप में तक़रीबन मैदे जी ख़राबी और चमड़ीअ जी बीमारियुनि जा मरीज़ तमामु घणा आया आहिनि ऐं बुखार, खंघि, ज़ुकाम और जनरल कमज़ोरी, कुछ हेपाटाइटिस बी और सी जा मरीज़ और शुगर ब्लड प्रेशर जा मरीज़ हुआ। औरतुनि में कमज़ोरी सां गॾु खून जी कमज़ोरी और ॿारनि में दस्त, उल्टी, बुखार जा मरीज़ तमामु घणा हुआ। कैंप जे में मौजूद मोहम्मद हनीफ सूमरो, हुसैन बख्श नारे जो, रमज़ान रिंद, अहमद आलमानी, अब्दुल मजीद जोयो और बेन ओलह प्रेस क्लब के सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असां शुक्रगुज़ार आहियूं सूबाई वज़ीर शहला रज़ा जा, जे असांजे इलाइक़े जे ग़रीब मिसकीन माण्हुनि जी सहूलियत जे लाइ मुफ़्त मेडिकल कैंप लॻाराए मुफ़्त दवाऊं मुहैया करण लाइ असांजी मदद कई। सूबाई वज़ीर शहला रज़ा सदाईं पंहिंजे अवाम जे विच में हूंदी आहे ऐं ग़रीब माण्हुनि जे दुख सुख महसूस कंदे उन्हनि जी मदद कंदी आहे।